जेको आहे हिन जो हिन जे ॾेरनि जेको आहे उन्हनि क़तलु कयो, माना उन्हनि घुटा ॾिना। उमेश सुमेर हिननि घुटा ॾिना मुंहिंजी नियाणी खे, हथनि सां घुटा ॾिनऊं, हथनि सां घुटा ॾिनऊं। हुन खां बाद में हुनजो जेको आशिक़ अली आहे उन जेको आहे फायर कयो, पिस्टल जो फायर कयईं, उन्हनि जेको आहे क़तलु कयो। असांखे जेको आहे हेरासमेंट कयूं, टी पिस्टल रखी असांजे मथां हेरासमेंट कयूं। हेॾा ज़ालिम आहिनि वॾेरा इहे जागीरदार, इहे पैसे वारा। हिन महिल ताईं जेको आहे का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे, का बि शइ न थी आहे हिन महिल ताईं जो गिरफ़्तारी थिए उन्हनि खे। वॾा वॾा माण्हू हिन में मुलवस आहिनि। असां ग़रीब मज़लूम माण्हू आहियूं। ख़ुदा असांजी चीफ जस्टिस साहिब खे गुज़ारिश आहे त नोटिस वरितो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां सां इंसाफ़ एहतजाज इन सिलसिले में थियो आहे त शहीद मेमूना सूमरो जा कातिल महीनो थी चुको आहे, गिरफ़्तार कोन थिया आहिनि। असां सां पुलिस इंसाफ़ कोन थी करे ऐं ज़िले जा अमलदार सां इंसाफ़ कोन था करनि। असां इन ज़िले जे अमलदारनि खे MP MN खे बि रिक्वेस्ट कयूं था, बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। शहीद मेमूना सूमरो जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। आख़िर इन जा कातिल काॾे विया, ज़मीन खाई वई, आसमान ते उॾरी विया, केॾां विया त पुलिस को का बि ॻाल्हि गुझी न हूंदी आहे। हिकिड़ो मामूली कंहिं माण्हू ते NC थिए थी त उनखे मिंट में गिरफ़्तार करे खणी अचनि था। हीअ खून जा कातिल खून कयो आहिनि, हीअ कातिल इन शहीद मेमूना खे क़तलु कयो अथनि। हीअ वॾा ज़ालिम आहिनि। ख़ुदा इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, असां इंसाफ़ कयो वञे। अगरि इन्हनि खे गिरफ़्तार न कंदा त असां अॻिले जुमे ते इंशाअल्लाह SSP ऑफिस जे अॻियां धरनो बि ॾींदासीं। ऐं अगरि अञा असां इंसाफ़ न थियो, कातिल गिरफ़्तार न कया विया, उनखां अॻे जुमे ते असां DIG लड़कणो, उनखां पोइ CM हाउस कराची धरनो ॾींदासीं ऐं असां पंहिंजे धरणे जे दायरे खे वधंदासीं। ख़ुदा सां इंसाफ़ कयो वञे, इन ज़ालिम खे गिरफ़्तार कयो। इहा असांखे ख़बर आहे, असां बि ॿुधूं था, शहर में रहूं था, बाशऊर आवाम आहियूं त बिल्कुलु कातिलनि खे इन जॻह गिरफ़्तार कोन थो कयो वञे त हू बासर आहिनि, पैसे वारा आहिनि ऐं पुलिस सां हुननि पैसे डीलिंग कई आहे। बराए महिरबानी इंसाफ़ कयो वञे, इन कातिलनि खे ज़ालिम खे गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद मेमूना जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कुफर जो निज़ाम त हली सघे थो, पर ज़ुल्म जो निज़ाम कॾहिं बि नथो हली सघे। त ज़ुल्म असांजे ख़ुशूसन पूरे पाकिस्तान में, ख़ुशूसन सिंध में ज़ुल्म जी इंतिहा थी चुकी आहे। ख़ुशूसन असांजे अंदरूनी इलाइक़नि में औरत सां जेको वेधन कयो वञे थो, न त हिते को औरत जा हुकूक आहिनि, न हिते को अहिड़ा को इदारा आहिनि जेको औरत खे प्रोटेक्ट करनि। असां आला अमलदारनि खां गुज़ारिश था कयूं त हिन मेमूना सूमरे जे क़तल खे महीनो थियण खां बावजूद बि कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां उनजी गिरफ़्तारी जो मुतालबो था कयूं आला अमलदारनि खे त उनखे जल्द गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ते पहुचाए वञे। महिरबानी।